पाकिस्तान जड़े मुआशरे में जिथे तालीम जे ॿियनि सभिनी शोबनि खे पुठी ॾिनी थी वञे, पुठिते रखियो थो वञे, उते जिनसी तालीम जो तमामु वॾो बहरान आहे, जंहिंजे करे असांजा ॿार जिनसियाती मुताले या जिनसी तालीम खां बेख़बर रहनि था ऐं उहे ॼणा वॾा थियनि था, तॾहिं बि उन्हनि वटि उहा महरूमी रहे थी। मुआशरे में ओवरऑल जिनसी अहसास महरूमी रहे थो। शादीशुदा माण्हू बि पंहिंजी जिनसी ज़िंदगी खां सेटिस्फाई नथा रहनि, मुतमइन नथा रहनि। इन करे जिनसी ज़्यादती जा वाक़िया असांजे मुल्क में तमामु घणा थियनि था। ऐं ॿियो जेको असांजे मुआशरे में वधीक फ्रस्ट्रेशन आहे, वधीक घुट ऐं ॿूसट वारो माहौल रियासत जे पारां ख़ुदि जोड़ियो वियो आहे। कंहिं क़िस्म जी तफ़रीह या एंटरटेनमेंट ते या रांदियुनि ते उन्हनि ते पाबंदी रखणु ऐं माण्हुनि खे कंहिं बि हवाले सां तफ़रीह मुहैया न थी सघण जे करे बि उहा जेका मायूसी या घुटन आहे या जेका ॿूसट आहे उनजो इज़हार इंसान मुख़्तलिफ़ तशद्दुद जे मुख़्तलिफ़ ज़रियनि सां कंदो आहे नफ़्सियाती तौर ते। इन करे जिनसी तशद्दुद बि उन में अची वञे थो। असां वटि ख़ासि करे ॿारनि जी पालना जो बि तमामु वॾो मसइलो रहे थो। माण्हू पंहिंजे मासूम ॿारनि खे सही तरीक़े सां पाले नथा सघनि, उन्हनि जी सही तरबियत नथा करे सघनि, एतिरे ताईं उन्हनि जी सार संभाल बि नथा लही सघनि, जंहिंजे पुठियां मईशत जो बि वॾो अमल दख़ल आहे। माण्हू जेको ॿिनि वेलनि जी मानी खाइण लाइ परेशान हुजे, उहो पंहिंजे ॿार खे सुठे तरीक़े सां ताते पाले नथो सघे, सो उहो उनखे छॾे थो ॾिए घिटी में वञी खेॾे, पोइ ताईं ॿारु गुम बि थी थो वञे। 5 रुपया 10 रुपया ख़र्चीअ जे बहाने सां बि उहो मिसयूज़ थिए थो, उन ते जिनसी तशद्दुद उन सां कयो वञे थो। सो मुख़्तलिफ़ सबब चई सघजनि था असां वटि जिनसी ज़्यादती जे वाक़िअनि जे पुठियां, पर इन्हनि सभिनी मसइलनि जे हूंदे जिनसी हरासमेंट जेका ॿारनि सां बि थिए पई, वॾनि सां बि थिए पई, जानवरनि सां बि थिए पई, दीनी मदरसनि, मस्जिदनि ऐं मुख़्तलिफ़ इदारनि में बि थिए पई, तालीमी इदारनि में बि थिए पई, तमामु घणो गंद आहे चवणु खपे, तमामु घणो इहो वॾो बहरान आहे। ऐं जेको कंहिं इस्लामी मुआशरे में या कंहिं इस्लामी मुल्क में जंहिंखे आला तरीन अख़लाक़ियात पाण वटि रखण या हुजण जी दावा बि हुजे, सो इहो तमामु अहम सुवालु आहे असांजे अॼुकल्ह जे मामले में। पर जहिड़े नमूने सां मुआशिरो या मुख़्तलिफ़ इदारा एतिरे ताईं जो पार्लियामेंट असांजी उनखे हल करणु चाहे थी या उन जूं सज़ाऊं उनजे लाइ मुक़ररु करणु चाहे थी, क़ानून साज़ी करणु चाहे थी, उहो बि हिकिड़ो अजीब दास्तान आहे, हिकिड़ो जुदा अलमियो आहे। मिसाल तौरु असांजी वफ़ाक़ी सरकार जेका आहे उहा इन पासे ॾांहुं पई वञे त नामर्द कयो वेंदो रेपिस्ट खे। इन क़िस्म जी क़ानून साज़ी असीं माण्हू जेके मेजर पनिशमेंट जा हूअं ई मुखालिफ़ आहियूं, मां सम्झां थो जिथे सज़ाए मौत जी असां मुखालफ़त कयूं था उते हीअ बि मेजर पनिशमेंट आहे। सपोज़ तव्हां हिकिड़े माण्हू खे अॼु सज़ा ॾेई छॾींदव, नामर्द करे छॾींदव ऐं अॻिते हली ख़बर पवंदी त उहो न हुयो ॾोही हुन में, त पोइ उनजो हल छा आहे? अॼु तव्हां कंहिं माण्हू खे मौत जी सज़ा ॾेई छॾींदव, बाद में पतो पवंदो त इल्ज़ाम ग़लति हुयो या सॼी साज़िश हुई, त उनजो को हल न हूंदो आहे। इन ऐं मौत जी सज़ा में घड़ी खण लाइ माण्हू खे तकलीफ़ ईंदी आहे, मरी वेंदो आहे, पर क़ैद जी सज़ा में उहो माण्हू जेसि ताईं जहिड़ो आहे उहो तेसि ताईं लोड़ींदो आहे, तेसि ताईं हुनखे उहे सभई ख़्याल पंहिंजा कयल गुनाह अॻियां ईंदा रहंदा आहिनि ऐं उहो वधीक हुन लाइ पछताव जो सबबु बणिबो आहे। अहिड़े तरीक़े सां मां सम्झां थो त इहा नामर्द करण वारी बि सज़ा अजीब आहे। ऐं जेको असांजे मुआशिरे में पुलिस जहिड़े नमूने सां माण्हुनि खे खणे थी ऐं उन्हनि रेपिस्ट खे शूट करे छॾे, इनकाउंटर ॼाणाए थी छॾे, या पंहिंजे साथियुनि जे हथां ॿियनि गुंडनि जे हथां या कुझु बि जंहिंखे असां वटि हाफ़ फिराए फुल फिराए जो बि टर्म इस्तेमालु थींदो रहियो, असां माण्हू घटि में घटि इन शइ जी मुखालफ़त कंदासीं। छाकाणि त एक्स्ट्रा जुडिशियल किलिंग हुजे या एक्स्ट्रा जुडिशियल अरेस्ट में हुजे या को बि मामिलो हुजे, उनखे असां सपोर्ट नथा करे सघूं। छाकाणि जेकॾहिं इन शइ जी गुंजाइश कढिबी त पोइ मुआशिरो मुहज़िब इंसानी मुआशिरो रहण जे बजाए हिकिड़ो झंगली जानवरनि जो मुआशिरो बणिजी वेंदो, जिथे जेको ॾाढो सो गाबो वारी ॻाल्हि थींदी, जंहिंजो जिते हथु चयो करे अमीर माण्हू जेके आहिनि उहे पंहिंजी जान छॾाए वेंदा, ग़रीब माण्हू फासी वेंदो ऐं उनखे पुलिस जेकॾहिं मर्डर हुनजो करे छॾे त उहो न किथे अपील करे सघे, न हुनजो ट्रायल हलियो, न फ्री ट्रायल जो जेको उनखे आइनी तौर ते हिकिड़ो हक़ु हासिलु आहे माण्हू खे, उहो बि हुन एंटरटेन न कयो। तंहिंजे करे इहो अमल बि ग़लति आहे। भली असां वक़्ती तौर ते जज़्बात में अची चऊं था त ॾाढो सुठो थियो, पर असां उन सॼे केस खां वाक़िफ़ बि न हूंदा आहियूं। असांखे ख़बर न हूंदी आहे त उहो ॾोहारी अकेलो हो या हुनजी का गैंग हुई। इन जे पुठियां पोर्नोग्राफी जो जेको धंधो आहे, जेको सॼी दुनिया वांगुरु पाकिस्तान में बि मौजूदु आहे, जंहिंजा इशारा मुख़्तलिफ़ मौक़नि ते मिलंदा रहनि था। जीअं कसूर में नंढी हिकिड़ी छोकिरी ज़ैनब नाले सां जॾहिं हुनजो मर्डर थियो ऐं रेप थियो हुन सां, त तॾहिं बि इहा हिकिड़ी ॻाल्हि आई त हिकिड़ी सगारी
गैंग असां वटि मौजूदु आहे जेके ॿारनि सां रेप कनि था, उन्हनि जी रिकॉर्डिंग कनि था ऐं उहा सेल आउट कनि था वर्ल्ड वाइड। त उन्हनि सभिनी मामलनि ताईं पहुचण जो इहो ई ॾाकण या इहो ई गस थी सघे थो। उन माण्हूअ जी वधीक इन्वेस्टिगेशन करणु खपे, बजाए उनजे तव्हां हिन हिकिड़े माण्हू खे मारे छॾियो त तव्हां ॼण उहा ॾाकणी पंहिंजी टोड़े छॾी अॻिते वधण खां तव्हां बीहजी वियो ऐं इहो हिकिड़े हिसाब सां उन गैंग खे बचाइण जो बि इहो अमल थी सघे थो। तंहिंजे करे असांखे अहिड़नि सभिनी गुनाहनि या ॾोहनि जे लाइ जज़्बाती थियण जे बजाए उन्हनि खे कानून जो रस्तो असांखे वठणु खपे। कानून में कमज़ोरियूं ज़रूरु आहिनि, उहे हर मुल्क में हूंदियूं आहिनि। असांखे उन्हनि कमज़ोरियुनि खे दूरि करण जी ॻाल्हि करणु खपे, उन्हनि जे लाइ जदोजहद करणु खपे त कानून अहिड़नि ॾोहारनि खे छॾे न, उन्हनि जी मुकमल जांच बि थिए, उन्हनि खे सज़ा मिलणु खपे। पर मिसाल तौरु जेकॾहिं असांजे शहर में बिजली जो ब्रेकडाउन वधीक थी वेंदो त असां इहो मुतालबो कंदासीं न त बिजली सही नमूने सां हलाई वञे। इहो मुतालबो न कंदासीं त हाणे जीअं त बिजली तव्हां नथा हलाए सघो त इहे थंभा पटे वञो, तारूं पटे वञो, असां ॾीआ ॿारींदासीं। अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं को माण्हू कंहिं गुनाह में मुलविस आहे ऐं कानून असां सम्झूं था त कमज़ोर आहे त कानून ठीकु कयो वेंदो। इन जे बजाए असां इहो न चवंदासीं त हाणे कानून खे छॾियो, अदालतुनि खे छॾियो, जेके गाज़ी आहिनि उहे वेठा फ़ैसिला कंदा ऐं पोइ काज़ी माठकूं वेठा हुजनि। सो आउं सम्झां थो त इन्हनि सभिनी मामलनि खे ठीकु करण जो हिकिड़ो मुकमल मैकेनिज़म अचणु खपे। पार्लियामेंट खे बि उन पासे न सोचणु खपे, जज़्बात में अची अहिड़नि ॻाल्हियुनि जी हिमायत न करणु खपे।